नाज़रीन, पाक फ़िज़ाई जे सरबराह जो दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ जो दौरो, मुख़्तलिफ़ स्टाइलनि जो जाइज़ो वरितो वियो। एयर मार्शल ज़हीर अहमद बाबर सदू कराची एक्सपो सेंटर में मुनक़द दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2024 जो दौरो कयो ऐं मुख़्तलिफ़ स्टाइलनि जो जाइज़ो वरितो। ISPR मूजिबि पाक फ़िज़ाई जे सरबराह ज़हीर अहमद बाबर सदू नेशनल एक्वेशन सेंटर फॉर एरोस्पेस टेक्नोलॉजी जे ज़रिए मक़ामी सनअतुनि जे सलाहियत ऐं हुनर खे हथी ॾियण ते ज़ोर ॾिनो। ISPR तरफ़ां ॿुधायो वियो त ज़हीर अहमद बाबर सदू दौरे जे दौरान परॾेही वफ़द सां मुलाक़ात बि कई। मुलाक़ात में एरोस्पेस औज़ारनि जी ख़रीद फ़रोख़्त ऐं दिफ़ाई सनअत में पाण कफ़ालत वधाइण बाबति मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पाक फ़िज़ाई जे सरबराह दिफ़ाई सनअती फ्रेमवर्क जे क़याम जी हौसला अफ़ज़ाई कई। पाक फ़िज़ाई जे सरबराह ज़हीर अहमद बाबर सदू चयो त फ्रेमवर्क जो मक़सदु एरोस्पेस शोबे जी तरक़ीअ में मसइला ख़तमु करणु आहे। एरोस्पेस क़दमनि खे हथी ॾियण जे लाइ मक़ामी ऐं आलमी ताउन खे हथी ॾियणु ज़रूरी आहे।